दोस्तों आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ 5 एपिसोड तक मेरे साथ बने रहने के लिए। आज छठा एपिसोड है, तो आगे बढ़ते हैं। इनके नुक़्ते नज़र खां ॾिसजे त शाह अब्दुल लतीफ़ वारे ज़माने जे सिंधी शहर जो इर्तिक़ाई औज़ ऐं उरूज़ जो बुनियाद शाह इनात खां थींदो, शाह करीम खां बि अॻिते वधी क़ाज़ी क़ादन ताईं थो पहुचे, जंहिंजा हेल ताईं जेतोणीकि फ़क़ति 7 बैत मौजूदु हुआ, पर उन्हनि खे शौरी ऐं माना जे लिहाज़ खां अहिड़ी त हैसियत हासिल आहे जो उन्हनि खे अलामा दाऊद पोटे सिंधी साहित्य जा 7 चमकंदड़ तारा करे सॾिया हो। इहे 7 बैत सचपच त 7 अमूल जवाहर आहिनि, तॾहिं त मुहतरम रहीम दाद खान मौलाई शदाईअ चयो आहे, अफ़सोस ज़माने जे खर्द बर्द आला हस्तीअ जे कलाम जा जवाहर असांजे नज़रनि खां छिपाए छॾिया। फ़क़ति कतीअ जे तारनि वांगुरु 7 मोतीअ जा दाणा मौजूदु आहिनि जे माए सिंधिड़ीअ जे सुहिणी गिचीअ जी सूंह आहिनि। तादाद में इहे बैत भले करे फ़क़ति 7 हुआ, पर उन्हनि में उन्हीअ पीढ़ी जा सभु आसार नमूदार हुआ, जंहिंखे सॼी क्लासिकी सिंधी शाइरीअ जो आधार थॾे सघिजे थो। इन्हनि बैतनि में थियल तसव्वुफ़ जी पलटां, उन्हनि में समायल वेदांत जो ज्ञान, उन्हनि जी शाइराणी रथा, उन्हनि में आयल सिंधी लोक कथायुनि जा हवाला, इहे मिड़ई अहिड़ियूं ख़सूसियतूं आहिनि जेके अॻिते हली 3-4 सालनि ताईं सिंधी शाइरीअ ते छायल रहियूं। मायना जे लिहाज़ खां इन्हनि बैतनि जो मूल कथणु मुमकिन ई न आहे, तॾहिं त लाल सिंह अजवाणीअ क़ाज़ी क़ादन जे शहर ते तबसरो कंदे लिखियो आहे त अफ़सोस जो सिंधीअ जे पहिरिए मसनद शायर दुनिया खे जेको शहर जो खज़ानो ॾिनो, उन मां फ़क़ति 7 जवाहर महफ़ूज़ रहिजी विया आहिनि। इन्हीअ सिलसिले में हुस्न इत्तफ़ाक़ सां ताज़ो ई हरियाणा सूबे जे हिकु नंढे ॻोठ जे मठ मां मिलियल हिकु पुराणे दस्तख़त मां क़ाज़ी क़ादन जे सिंधी बैतनि जो हिकु वॾो ज़ख़ीरो दस्तयाब थियो आहे। उहे बैत क्लासिकी सिंधी शाइर जे खज़ाने में अहमियत भरियो इज़ाफ़ो त कनि ई था, पर उन्हनि सां शाह अब्दुल लतीफ़ भिठाईअ जे शहर जो तारीख़ी पस मंज़र बि खुली एतिरो त साफ़ थी बीहे थो जेतिरो अॻु कॾहिं बि न हो। इन्हनि बैतनि सां उन अज़ीम रिवायत जे इब्तिदाई दौर ते घणी रोशनी पवे थी, जा अॻिते हली शाह साईंअ जे शहर जो रूप वठी उरूज़ खे रसी। उहे बैत 15-16 सदीअ जे सिंधी ॿोलीअ जे मयार ऐं सलाहियतुनि, ॿोलीअ जे ओसर जे सिलसिले, प्रोसेस ऐं उन जे तवारीख़ी पस मंज़र खे त उजागर कनि था, पर उन्हनि सां हिकु तमामु अहमियत भरी हक़ीक़त पिणु उभरी निकिती आहे त हिंदुस्तान जे उत्तरे ऐं अॻु जे साहित्य में 14हीं सदीअ धारे जेका भक्ति हलचल हली हुई, तंहिं सां सिंध बि हमक़दम रही हुई। भक्ति ऐं ज्ञान जे काव्य जी इहा धारा, जंहिं इन एराज़ीअ जे अवाम जे दिलियुनि खे आनंद सां भरे छॾियो ऐं जंहिं में महाराष्ट्र जे ज्ञानेश्वर ऐं नामदेव, बिहार जे विद्यापति, उत्तर प्रदेश जे कबीरदास 1398 खां 1494, सूरदास 1487 खां 1563, तुलसीदास मृत्यु 1624, पंजाब जी शेख फरीद 1450 खां 1575, गुरु नानक 1469 खां 1538, राजस्थान जे दादू दयाल 1544 खां 1601, मीराबाई 1504 खां 1546, गुजरात जे नरसिंह मेहता 1413 खां 1479, अखो भगत ऐं ॿियनि कवियुनि बहिरो वरितो। तंहिं में शाह अब्दुल लतीफ़ भले देर सां बहिरो वरितो हुजे, पर शाह लतीफ़ खां 200 साल अॻु जे सिंधी संत कवि क़ाज़ी क़ादन उन में अॻु ई पंहिंजो अहमियत भरियो योगदान ॾेई चुको हो। शाह लाइ मशहूर आहे त हुन जेको कुनो चाढ़ियो, उन जो ढकणु सचल सरमस लाथो हो, पर शाह जंहिं कुने जो ढकणु लाथो, उहो कुनो क़ाज़ी क़ादन ई चाढ़ियो हो। क़ाज़ी क़ादन जे इन्हनि नायाब बैतनि हथ अचण सां सिंधी साहित्य ऐं शाइरीअ जो इतिहास 200 साल अॻिते छिकिजी वियो आहे। क़ाज़ी क़ादन हिंदी, पंजाबी, राजस्थानी ऐं गुजरातीअ जे केतिरनि मशहूर संत कवियुनि जो हम असर रहियो आहे। इहा ॻाल्हि ध्यान में आणे त जंहिं ज़माने में उत्तर भारत में कबीरदास, सूरदास, पंजाब में शेख फरीद ऐं गुरु नानक, राजस्थान में मीराबाई भक्ति, प्रेम ऐं ज्ञान जा गुल वसाए रहिया हुआ, उन साॻिए ज़माने में सिंध में क़ाज़ी क़ादन अहिड़नि साॻियनि गुलनि जी वर्खा करे फ़िज़ा खे सुगंधित करे रहियो हो। दिल में हिकु फ़ख्र जो अहसास थिए थो। कबीरदास जी वफ़ात वक़्तु क़ाज़ी क़ादन अटकल 30 सालनि जो हो। मीराबाईअ जो जन्म क़ाज़ी क़ादन जे जन्म खां अटकल 40 साल पोइ थियो।
गुरु नानक ऐं सूरदास ज़रे घटि काज़ी कादन जा हम उम्र हुआ। काज़ी कादन जे वफ़ात वक़्तु राजस्थान जो कवि दादू दयाल अञा 7 सालनि जो हो। तुलसीदास जो जनम काज़ी कादन खां पोइ थियो आहे। इन्हनि हक़ीक़तनि जे मद्देनज़र काज़ी कादन जा ताज़ो मिलियल इहे नायाब नवां बैत यक़ीनन सिंधी अदब जे तवारीख़ जो हिकु अहमियत भरियो पहिरियाती बाब बणिजंदा। धन्यवाद।